तो ही तो सबने की प्रणाम। थोड़ी देर सत्संग अज जी सत्संग जो विषय वरी कंहिं प्रेमीअ जो सवाल आहे। उन सवाल ते अज सत्संग आहे त ॾाढो जरासो सवाल पर निंड हराम करण वारो सवाल आहे। हाणे कंहिं प्रेमीअ पुछियो आहे कि तव्हां सत्संग में चवंदा आहियो हर हर इहा ॻाल्हि कि तूं गुरुअ जे निकट थी वञ ऐं पंहिंजो हृदय पूरो जो पूरो पंहिंजे गुरुअ जे अॻियां खोले छॾ। इन जो तात्पर्य छा आहे? इन जो तात्पर्य इहो आहे हृदय खोलण जी जिथे ॻाल्हि थी अचे उते तोखे पंहिंजे गुरुअ सां जेके तूं पंहिंजो गुरु मञियो अथई और जंहिंजी तूं शिष्य ठही आहीं उन खां तूं पंहिंजे जीवन जो कोई भी हिस्सो कोई भी ॻाल्हि चाहे उहा सही हुजे चाहे ख़राब हुजे तोखे पूरो जो पूरो हृदय खोले करे पंहिंजे गुरुअ जे अॻियां रखणो आहे। इहो ई तात्पर्य हृदय खोलण जो। पर असां कंहिंजे भी साम्हूं पंहिंजो पूरो जो पूरो हृदय खोले न सघंदा आहियूं। चाहे पति हुजे पंहिंजी पत्नीअ जे अॻियां पूरो न खुली सघंदो, चाहे पत्नी हुजे पंहिंजे पतीअ जे अॻियां पूरो न खुली सघंदी। इहो हिकिड़ो राज ही रहिजी वेंदो। मां चवां थो केतिरियूं ही कसमियूं खाधियूं हुजनि ॿिन्हिनि शादीअ महिल पर कोई त अहिड़ी ॻाल्हि हूंदी जेकी स्त्रीअ खे पंहिंजे घोट जी न ख़बर हूंदी और घोट खे पंहिंजी स्त्रीअ जी न ख़बर हूंदी। असां लिकाइण सिखिया आहियूं। असां पंहिंजे पीउ खां बि लिकाईंदा आहियूं, पंहिंजी माउ खां बि लिकाईंदा आहियूं, पंहिंजे घर जे सभिनि भातियुनि खां कोई न कोई ॻाल्हि लिकाईंदा आहियूं। असां खुली करे सामने न अची सघंदा आहियूं। इहो राज असांजे अंदर में दफ़न थियली हूंदो आहे। रोज़ हिकिड़ी ॻाल्हि मां चवां थो 24 कलाकनि में तूं इहो अनुभव करे ॾिसजे। सभु ॼणा जेके बि हिते वेठा आहिनि इन ॻाल्हि जो अनुभव करे ॾिसनि कि जेकी 24 कलाक असांजी दिनचर्या थिए थी पई असां उहा पूरी जो पूरी दिनचर्या हूबहू कंहिंखे ॿुधाए सघूं था पिया? न ॿुधाए सघंदासीं। कोई न कोई राज रहिजी वेंदो, कोई न कोई ॻाल्हि रहिजी वेंदो। इहा सभिनी जे अंदर जी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे। सभिनी जे अंदर जी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि आहे। हिते कोई पुरुष ई पंहिंजी स्त्री खे चई छॾे राह हलंदी कि जेकी साम्हूं स्त्री वञे थी मूंखे उहा ॾाढी वणे थी, छल इन सां मुंहिंजो विहांउ थियो हुजे। कोई विरले ही छोकिरी हूंदी कि इन पतीअ जी ॻाल्हि खे स्वीकार करे सघंदी। ख़बर त आहे न उहा शइ थी न सघंदी, उहा शइ तोखां थी चुकी आहे, तोसां संबंध जुड़जी चुको आहे। केॾी महिल मज़ाक में बि घोट चई छॾी इहा ॻाल्हि त बि स्त्री इहा ॻाल्हि न सही सघंदी। पोइ भंडण करणु लॻंदी, चओ मार पीट ते लही अची तुंहिंजे लाइ पाबंदी वधाए छॾई, पूरे परिवार खे इकठो करे छॾई, आड़े पाड़े वारनि खे इकठो करे छॾई, न सम्झी सघंदी इन ॻाल्हि खे। इहो तुंहिंजे अंदर में भउ जेको आहे न उन ते मां तोखे दोष नथो ॾियां पियो, बिल्कुलु बि कंहिंखे बि मां दोष इन ॻाल्हि जो नथो ॾियां। सभिनि जे जीवन जी कोई न कोई ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे। इन जे लाइ जेको तुंहिंजे अंदर में भउ थिए न उहो पूरो जो पूरो
नैसर्गिक ते, नैसर्गिक जो मतलब समझंदा प्राकृतिक ते, पूरो जो पूरो भाव इहो प्राकृतिक ते, इहो भाव गलत आहे ही न। अॼु तूं अगर कंहिंजे साम्हूं पंहिंजो हृदय खोली थो पियो, वो तुंहिंजे विपरीत वञी करे बीहे थी, कोई बि तोसां गॾु न बीह सघंदी, कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि ज़रूर हूंदी जेकी तूं कंहिंजे बि साम्हूं न करणु चाहींदी। कोई अहिड़ो राज हूंदो जो तूं सभिनी जे साम्हूं खोले न सघंदी। तंहिंजे करे तोखे अंदर में इहो भाव सताईंदो। मां चवां थो इहो भाव हुजे ई तुंहिंजे अंदर में। इहो पूरो जो पूरो भाव प्राकृतिक आहे, इन खां ॾकण जी ज़रूरत बिल्कुल भी न आहे। इहो समाज जेको आहे न असांजो, जंहिंजो असां डंको वॼाईंदा आहियूं, असांजो समाज, असांजो परिवार, चवंदा आहियूं न हमेशह कि असांजो समाज आहे, कीअं सभु ॻाल्हियूं इन्हनि जे साम्हूं असां रखी सघंदासीं, उहे ई तुंहिंजे विपरीत वञी बीहंदे, बिल्कुलु विपरीत वञी बीहंदे। मां चवां थो इहो भाव हुजे, तुंहिंजे अंदर में हुजे इहो भाव। इन भाव खां ॾकण जी बि कोई ज़रूरत न आहे। चाहे इहा ॻाल्हि स्त्री ते बि लागू थी थिए, स्त्री बि पूरा पंहिंजा राज खोले न सघंदी, कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि अंदर में रहिजी वेंदी ई वेंदी। मां चवां थो रहियल हुजे, छोकिन हे असांजो समाज आहे न, असांखे पाण सां गॾु रहाईंदो आहे, त असांजे साम्हूं शर्तूं रखंदो आहे कि तोखे मुंहिंजे हिसाब सां हुजणो पवंदे, तॾहिं ई तूं मूंसां गॾु रही सघी थो पियो, अन्यथा तूं मूंसां गॾु नथो रही सघी पियो। तूं मूंखे एक्सेप्ट आहीं अगरि मुंहिंजी शर्तुनि जे हिसाब सां आहीं थी। अगर मुझी शर्तुनि जे विपरीत आई त तुंहिंजी कोई भी ज़रूरत कोन्हे। इहे ई असांजे समाज में कम आहिनि। तव्हां इन ॻाल्हि जो अनुभव करे ॾिसजो, हिन महिल ॿुधी वञो त इहा ॻाल्हि ॿुधी वञो, पर इन ॻाल्हि जो अनुभव तव्हांखे पंहिंजी दिनचर्या में ई ख़बर पवंदी कि कहिड़ी ॻाल्हि तव्हां साम्हूं रखी सघो था, कहिड़ी ॻाल्हि तव्हां नथा रखी सघो। 100% मां लिखी करे ॾींदुमि कि कोई भी इन पृथ्वी ते अहिड़ो मनुष्य न आहे जंहिंजे अंदर में कोई राज न हुजे। आहे अहिड़ो कोई मनुष्य? मञी सघंदव तव्हां कि आहियूं असां? सभु कुझु ॿुधाए सघूं था पिया? आहे कोई हिते अहिड़ो जेको सभु कुझु ॿुधाए सघे? मां चवां थो थी ई न सघंदो, छोकी इहा शइ प्रकृतिअ सां जुड़ियल आहे। तोखे माण्हू पाण सां गॾु स्वीकार न कंदे, इहो अंदर में भाव थिए तोखे माण्हुनि सां गॾु ई त रहणो अथई, इन परिवार सां गॾु ई त रहणो अथई, इन समाज सां गॾु ई त रहणो अथई। इन्हनि खां मुंहुं मोड़े करे तूं घणा ॾींहं रही सघंदी आहे? मां चवां थो अकेले जीवन व्यतीत न करे सघंदी आहे न, बिल्कुल भी न करे सघंदी आहे। अगरि इहो ही भाव, इहो ही साॻियो ही भाव तोखे पंहिंजे गुरुअ खां आहे, साॻियो ही जेको तोखे पंहिंजी पत्नीअ खां आहे या पतीअ खां आहे, या पंहिंजे मालिक खां आहे, या पंहिंजे नौकर खां आहे, या पंहिंजे ॿार खां आहे, या पंहिंजे घोट खां आहे, पीउ खां आहे, कोई भी अन्यथा कोई भी तव्हांजे जीवन में अहिड़ो पर्सन हुजे, कोई भी आहे, अगरि उहो ही साॻियो ही भाव तव्हांजो गुरुअ जे साम्हूं भी आहे त तुंहिंजो गुरु पक सांसारिक हुजे, पक सांसारिक हुजे। अन्यथा तुंहिंजे अंदर में अगरि भाव पैदा नथो थिए और तुंहिंजे गुरुअ जे अंदर में तुंहिंजे प्रति कोई भी निंदा पैदा नथी थिए पई, उनजी अखियुनि में कोई भी निंदा पैदा नथी थिए, तुंहिंजे चवण सां उनखे कोई भी फर्क नथो पए, तॾहिं हो गुरु सांसारिक कोन्हे। इन ॻाल्हि जी तूं गंढ बचिजे। गुरु ही हिकिड़ो अहिड़ो इन पृथ्वी ते शख्स अथई जंहिंजे साम्हूं तूं पंहिंजो पूरो जो पूरो हृदय खोले सघी थी पई। जेको सतगुरु हूंदो उहो तुंहिंजी ॻाल्हि खे ईअं हजम करे वेंदे
ये हजम करे जन 2 गिरा रोटी खाधी और हजम थी वही रोटी कोई उनके फर्क नथो पवे तुझे जीवन जी दिनचर्या सा तू गुरु जे सामू खुली भी वही है मां चवा तो सब कुछ खोले करे पट करे भी छॾे त गुरु जे अंदर एडी वली गहराई थी जितरी समुंड जी भी नाहे इन गाल के थोड़ो ध्यान से समझो गुरु जे अंदर एतरी गहराई अथे कि उनजे अंदर पूरो जो पूरो समुंड भी अची वेंदो तो तुझी गाल तो जरासी आ तू पाण ही जरासी है तो तुझी गाल केतरी सी होंदी इन गाल जो तू अनुमान त लगाए और जेको सतगुरु होतो वो ही यो कम करे सके तो जेको असतगुरु होतो वो तुझो हृदय खुलजण लायक आहे न इहो ही असली तात्पर्य आहे गुरु ऐं शिष्य जो निकट अचण जो राज जेको आहे न वो पूरो जो पूरो राज इहो ही आहे कि तू केवल पंहिंजे सतगुरु जे अॻियां ही खुली करे पट थी सघी थी पूरो हृदय खोले सघी थी पंहिंजे गुरुअ जे मथां तुंहिंजे गुरुअ जे अंदर हिक जरा मात्र सो भी संदेह कोन्हे तुंहिंजे लाइ तू कुछ भी गुरुअ खे ॿुधाए सघी थी गुरुअ खे सभु स्वीकार अथई तुंहिंजो हुजण ही स्वीकार आहे त इन खां वॾी ॻाल्हि छा थींदी आहे तूं पंहिंजे जीवन में कहिड़ा कम करे आई छा अॻिते कंदी उन ॻाल्हि जी जानकारी तुंहिंजे गुरुअ खे सभु अथई जेकी तू गुरु मञो थे तू अगर एवं समझी छे गुरुअ खे तो तू ॾाढो हल्को ही खणी छे गुरुअ खे पोइ तोखे गुरुअ जे साम्हूं खुलण जी ज़रूरत न आहे अगर गुरुअ सां मिली करे हिकु थियणो थी न त पंहिंजे अंदर जा राज अगर गुरुअ खे पाइणो थी त तुंहिंजे अंदर में लिखियल हिक ॻाल्हि गुरु खे तो खबर आहे पर गुरु प्रसन्न तॾहिं थींदी तुंहिंजे निकट तॾहिं ईंदी जॾहिं तूं खुलंदीअ पंहिंजे मुख सां ॿुधाईंदीअ उन में तुंहिंजे गुरुअ खे प्रशंसा थींदी इन ॻाल्हि खे थोरो सम्झजे तव्हां त चवंदा न तूं त ॼाणी ॼाणण है तोखे त सभु ख़बर इहा ॻाल्हि हक़ीक़त है कि उनखे सभु कुछ खबर आहे पर वो छा खोले करे ॾींदो न वॼाए सभिनी जे साम्हूं कि उनखे ख़बर आहे तूं पंहिंजे मुख सां चई विझ न इन खां वॾी प्रशंसा ॿियो गुरुअ जे लाइ कोई बि कोन्हे आख़िरी में सभिनी जे अंदरि वेठे परमात्मा खे